अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिकिड़ो मिंट मां वठंदुसि सिर्फ़ु पेज तो लाइव आहियां। मां लिंक शेयर कयां पंहिंजी आईडी तां त पोइ हिन रज़नी ते बि ॻाल्हायूं पिया ऐं मासूम अली शाह सां अली शाह वारे मामले ते बि ॻाल्हायूं पिया। त हिकिड़ो सेकंड मां वठंदुसि तव्हांजो। हिन पेज तां मां पंहिंजी आईडी ते इहा लिंक शेयर कयां। असां हे हुन तो आहियूं, आईडी तो लायूं। अच्छा दोस्तों, जेतोणीक इन मामले ते जेका मासूम अली शाह आहे, कराची खां धोखे सां उनखे उनजे अमड़ खे जेको आहे कश्मीर कंदकोट घुरायो वियो ऐं हीउ वाक़ियो अफ़सोसनाक पेश आयो। त ज़रूरी न आहे त हर ॾुख दर्द ऐं कर्ब खे असां सोशल मीडिया ते शेयर कयूं त पोइ महसूस थिए त असां कंहिं मामले ते सुॼाग आहियूं। पर कुझु अहिड़ा जी जोड़ींदड़ मामला हूंदा आहिनि जिन ते तव्हां पाण हिकिड़ो सख़्ते में हलिया वञो था। जेकॾहिं दर्द दिल रखो था ऐं पाण ख़ासि तौर ते जॾहिं बचनि वारा आहियो, ॿारनि वारा आहियो, त तव्हां बख़ूबी उन न्याणी जी उहा दहां पुकार आह सिसकी ऐं मासूमियत खे महसूस करे सघो पिया। ऐं जेकॾहिं तव्हांखे जज़्बो आहे, एहसास आहे, इंसानियत जो दर्द आहे, त पोइ तव्हां यकीनन उन कर्ब मां गुज़रंदा हूंदा जीअं उनजी वालदा हिन वक़्तु उन कर्ब मां गुज़रे पई। ऐं जेके बि असां बचनि वारा आहियूं उन्हनि जे लाइ अली शाह पंहिंजी न्याणियुनि जी आहे। त 2-3 ॾींहं चाहींदे बि मां हिन ते न कुझु ॻाल्हाए पिए सघियो, न कुझु लिखण जी मूंखे सघ हुई। मुंहिंजा त लिंक कांडारजी पिया वञनि, छो जो मां हर मामले में पंहिंजे मासूम बचण खे अॻियां रखी सोचींदो आहियां त जेकॾहिं इहो को कमु ग़लति कमु मुंहिंजे पुटु अफ़साम अफ़ाम सां थियल हुजे हा त कहिड़ी कैफ़ियत हुजे हा। इहो ई तसवुरु करे मां अली शाह खे पंहिंजी न्याणी सम्झी उनजी तकलीफ़ खे मां महसूस कयो। ऐं मां तव्हांखे ॿुधायो त मुख़्तलिफ़ मुतालबा ख़ासि तौर ते थिया। जेको रफ़ीक मलिक वहशी दरिंदो आहे उनखे त छा उन ते ॻाल्हाइजे, तरह तरह जा डिमांड्स थिया ऐं बजा हुया, सॼा मुतालबा बजा हुया। कुझु देरि पहिरियां इहा ख़बर आई आहे त उन मुक़ाबले में इहो वहशी सिफ़त दरिंदो जेको आहे मारिजी चुको आहे। बिल्कुलु इहो ईअं थियणु घुरिजे हा, छाकाणि त ॿिए जी गिरफ़्तारी इहो ख़ैर पुलिस जो मुक़ाबिलो आहे। पर मां तव्हांखे दुनिया जूं मिसाल ॾियां त इंडिया जे हैदराबाद वारे इलाइक़े में शादनगर जो इलाइक़ो आहे जिते 26 वरनि जी प्रियंका सां, नारी जेका प्रियंका हुई, उन सां गैंग रेप थियो। यानी 4 ॼणनि उन न्याणी खे वहशी दरिंदगी जो निशानो बणायो, जंहिंखां पोइ जवाबदार गिरफ़्तार थिया। इहो वाक़ियो थियो आहे 28 नवंबर 2019 में इंडिया में, ऐं गिरफ़्तार थिया जवाबदार। ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी खां पोइ जेको आहे 27 नवंबर ते वाक़ियो थियो, दिसंबर में जेके आहिनि जवाबदार इंडियन पुलिस जेको आहे गिरफ़्तार कया। ऐं उहे जवाबदार बि बदकिस्मती सां तमामु घणा पॉलिटिकल पावरफुल हुया त आम माण्हू, पर उनजो जेको ट्राइब हुयो उन्हनि खे वॾी सपोर्ट हुई, सियासी सपोर्ट। ऐं उन करे पुलिस मजबूर हुई। उतां जो हिकिड़ो SSP तमामु घणो दिलेर बहादुर, जंहिंखे जॾहिं उतां जे सियासी हलकनि इन जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां पोइ दबाव विधो त इन्हनि खे हथु हल्को रखिणो आहे, इन्हनि खे लाकअप खां ॿाहिरि रखिणो आहे। ऐं उन SSP, छाकाणि त उनजी पंहिंजी न्याणी हुई, उन SSP तमामु घणो गैरत ऐं बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे जॾहिं उन ते सियासी दबाव वधी वियो त जवाबदारनि खे प्रोटोकॉल ॾियणो आहे,
त हुन उन वक़्त जे सीएम खे फोन ते चयो त ठीकु आहे साईं मां प्रोटोकॉल ॾियां थो। ऐं बाद में ॿिए ॾींहुं जॾहिं हुनखे अदालत न्यो पियो वियो त हुन एसएसपी चइनी खे लाहे करे गोलियुनि सां जेको आहे उन्हनि खे मारियो, मुक़ाबिलो ॼाणायो ऐं सीएम खे फोन कई त मां कुर्सी छॾी आहे ऐं मुंहिंजो ज़मीर मुतमिन आहे। हिकु न्याणी सां रेप कंदड़ चइनी रेपिस्ट खे ज़ानिन खे मूं वधीक प्रोटोकॉल ॾेई उन्हनि खे जेको आहे असल हंध ते उमाणे छॾियो आहे। इहो ई अॼु वाक़े जो वर्जाउ थियो आहे। सिंध में हिकिड़े बहादुर एसएसपी पंहिंजे ज़मीर आॾो जवाबदेह थी पंहिंजो फ़ैसिलो पाण कयो आहे ऐं इन फ़ैसिले जी भरपूर तारीफ़ पिया कयूं, छाकाणि त असां वटि जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे तमामु घणो वीक आहे। अदालतुनि मां मुख़्तियार माई जंहिंसां जिरगे में सरेआम सवे माण्हुनि जी मौजूदगी में इज्तमाही लॼा लुट कई वई, उहे जवाबदार आज़ाद थी विया। उन्हनि जवाबदारनि खे का सज़ा न मिली। असां वटि ज़ैनब मामिलो आहे कसूर जो, उनमें ॿिया सभु माण्हू आज़ाद थी विया। हिकिड़े माण्हू खे तॾहिं फाही आई जॾहिं आर्मी अदालत जेको आहे केस हलायो, केस उकलायो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जॾहिं मुदाख़लत कई मामले में, असांखे तकिड़ो इंसाफ़ थींदे नज़र आयो। ताज़ो जेको मोटरवे लॼा लुट केस आहे उनमें ॾिठो त हिकिड़ो जवाबदार पाकिस्तान में हूंदे सॼे पाकिस्तान जी पुलिस कानून लागू कंदड़ इदारा तहरुक में अची विया। बि महीनो ॾेढ ॿ महीननि ताईं माण्हू गिरफ़्तार न थियो, छाकाणि त सियासी पुठभराई हुई। ऐं जॾहिं गिरफ़्तार थियो त सिक्योर थी वियो। उनखे चइबो आहे सेफ कस्टडी, यानी रेपिस्ट पाण मुरादो जेको आहे पॉलिटिकल पंहिंजो चैनल इस्तेमाल करे गिरफ़्तारी पेश कई इन शर्त ते त उनजो वार बि विंगो न थींदो ऐं उहे जेल में आहे। इंटरटेन थो करे सॼो जेको आहे प्रोटोकॉल। खैरपुर में ॾिठो वीडियो वायरल थी वई उन सारंगू शर जी जंहिं ॿार सां लॼा लुट कई, हिकिड़े सां केतिरनि सां, पर उहो बासर हुयो जवाबदार। उन बि ईअं ई मशरूत गिरफ़्तारी पेश कई ऐं हिन वक़्तु उहो जेल में आहे। जेल में कहिड़ी पोज़ीशन में आहे सभिनी ख़बर आहे, प्रोटोकॉल में आहे। त इहे वाक़िया सॼे मुल्क में जेको असांखे पंजाब तमामु घणो सरगर्म नज़र अचे पियो त पंजाब में ज़ीरो टॉलरेंस आहे के मासूम ॿारनि सां इज्तमाही लॼा लुट करण जे हवाले सां ज़ीरो टॉलरेंस आहे। ख़ासि तौर ते शहबाज शरीफ़ जो जेको दौर हुयो उन में असां केतिरा ई ज़हनी जेके आहिनि रोडनि ते फत कंदे मारिया ॾिठासीं। मारे उनखे पुलिस मुक़ाबले में मारियो ऐं उन मामलनि खे गुंजो अची वियो हुयो। सिंध में ही सॼे दुनिया में बदनामी जो सबब बणियो कश्मीर वाक़ियो। इहो वहशी दरिंदो बदकिस्मती सां जो तालुक सूफ़ियुनि जी सरज़मीन सां हुयो। सॼी दुनिया में सिंध जो ख़ूबसूरत चेहरो दागदार करण जी कोशिश कई वई इन अमल ज़रिए, पर असां सिंध वासियुनि खे सलाम था पेश कयूं जिन जा ज़मीर ज़िंदा आहिनि, जेके गैरतमंद क़ौम आहे सिंधी असांजी, उन मामले ते तमामु संजीदा किरदार अदा कयो। ही मुक़ाबलो थियो आहे जहिड़ो बि मुक़ाबलो आहे। इहे फ़ैसिला तॾहिं था थियनि रोडनि ते जॾहिं असां वटि अदालती सिरिश्तो पंहिंजे मोर्चे ते कमज़ोर नज़र अचे पियो, जॾहिं शाहिदियूं फेराइजी वञनि थियूं, जॾहिं पुलिस जो तफ्तीशी निज़ाम विकामियल हुजे, उते इहे फ़ैसिला अणिटल हुजनि था। डिसीशन ऑन द स्पॉट ऐं अॼु थियो आहे। असां इन खे हर लेवल ते इन जी तौसीक़ था कयूं, इन जी ताईद था कयूं उन उम्मीद सां त सिंध में ॿी का मासूम अलीशा इन ज़ुल्म जो शिकार न थिए। हर रेपिस्ट खे इहो ख़ौफ़ हुजणु घुर्जे त जेकॾहिं उन कुदो अमल के मासूम बचड़े सां कयो सिंध में त उन जो इबरतनाक रिज़ल्ट हूंदो। हाणे त बेहस बि थींदा मुक़ाबले ते, मोमबती माफ़िया भी निकरंदी,
इंसानी हक़नि जा अलमबरदार भी निकिरंदा, का परवाह न हुजण घुर्जे। इहो मैंडेटरी एक्शन आ, यानी इन जी घुर्ज हुई, इन जो मुतालबो हुयो मुआशरे जो। ऐं जॾहिं सोसाइटी जो मूड हुजे अहिड़ो त पोइ इहे फैसला, इहे एक्शन, इहे अमल अणटर बणिजी वञनि था। यकीनन ही मावराए कानून एक्शन थी सघे थो, बहस थी सघे थो, पर इहो मैंडेटरी एक्शन आ। गुरबल जेको मुआशरो चाहे थो, जेका अलीशा जी अमर चाहे पई, स्पीडी। ऐं जेके गिरफ़्तार करण विया हिन रफ़ीक मलक जी निशानदेही ते जिथे रेड थियण वञे पियो, उन जवाबदार पाण बचण लाइ पुलिस ते फायरिंग करे के मारियो आहे। त सॼी सिंध एसएसपी कश्मीर अमजद शेख साहब ऐं उन जी टीम जी ताईद करे थी, हिमायत करे थी, हौसलो वधाए थी। ही मासूम अलीशा जो मामलो न आहे, मुश्ताक सरकी जी न्याणी जो मामलो आहे, अमजद शेख जी न्याणी जो मामलो आहे, हर सिंध वासी जे पंहिंजे बचड़े जो मामलो आहे। इन ते ज़ीरो कंप्रोमाइज़ हुजण घुर्जे। दुनिया में जेके भी तरक्की याफ्ता मुहज़िम मुल्क आहिनि, उते आम औरत खे जेकॾहिं तव्हां घूरे ॾिसो था त किराए मां तमामु घणियूं सख़्त सज़ाऊं आहिनि। आइडियल मुआशरा आहिनि मुहज़िम मुल्कनि में, औरत ॿार सिक्योर आहिनि, महफ़ूज़ आहिनि। हिते भी आइडियोलॉजी खे एडॉप्ट करणो पवंदो, कानून मौजूद आहिनि, स्पीडी अमल थियणु घुर्जे। अॼु अलीशा जे रूह खे, अलीशा खे भी तस्कीन पहुती हूंदी, उन जी अमर जो भी रूह राज़ी थियो। अॼु सॼी सिंध खे रिलीफ मिलियो आहे। उम्मीद था कयूं त ॿिया जेके चाइल्ड रेप में, चाइल्ड अब्यूज़ में गिरफ़्तार जवाबदार आहिनि, उन्हनि सां भी अहिड़ो वर्ताव कयो वञे जीअं उन्हनि खे जल्दी तकड़ी फाही अचे, उन्हनि जा केस भी तकड़ा उकलाए वञनि। ऐं ॿी ॻाल्हि त सिंध सां ॿिया अखियाई सॼे मुल्क जूं एनजीओ, चूंडियल नुमाइंदा, वफ़ाक़ी सरकार अलीशा मामले ते उन करे ख़ामोश हुई छाकाणि त न्याणी जो तालुक सिंध सां आहे ऐं सिंध सां ॿ अखियाई हमेशा थींदी रही आहे। असां सिंध वासी त मुल्क जी कुंड कुड़छ में, बिलख़ुसूस पंजाब में भी कुछ थिए थो त असां उथली था पऊं। ज़ैनब असांजी पंहिंजी न्याणी हुई, मोटरवे केस उन ते सिंध मोकल रही, पर अफ़सोस पंजाब मां, इस्लामाबाद मां अलीशा मामले ते का सगारी आवाज़ ॿुधण में न आई। शर्म जोॻो मक़ाम हुजण घुर्जे उन्हनि माण्हुनि जे लाइ त दुनिया में कुछ भी थिए थो त इस्लामाबाद उथी थो पए, पंजाब उथी थो पए, पर सिंध में एॾो वॾो ज़ुल्म, बर्बरियत, दरिंदगी थी आहे, को भी अलीशा सां बीहण वारो न आहे सवाइ असां तव्हांजे सिंध वासियुनि जे। त इहे रवैया भी मटाइणा पवंदा। हिन मामले में आचर ते असां टीम मुश्ताक सरकी इन अमल ते को भी एहतजाज कंदी। इन वाक़िअनि खे रोकाइण जे लाइ आवाज़ खणंदासूं, पुलिस जी हिमायत जे लाइ आवाज़ खणंदासूं। आचर ते 4 बजे सिंध जा सुॼाण इंसानियत जो दर्द रखंदड़, मकतबे फिक्र, मुख़्तलिफ़ जेके सोचनि जा, नज़रनि जा माण्हू आहिनि, उहे असां सां आचर ते 4 बजे कराची प्रेस क्लब पहुचनि त मुस्तक़बिल में पंहिंजूं न्याणियूं बचायूं, अहिड़े वाशी दरिंदनि खे ललकारियूं ऐं जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे उनखे जेको आहे तेज़ करायूं त जीअं भी जेके रेपिस्ट आहिनि, जेके कैद आहिनि हाणे मुख़्तलिफ़ जेलुनि में, उन्हनि जा केस तकड़ा उकलाए, उन्हनि जो भी इबरत जो निशान बणाए सज़ाए मौत ॾिनी वञे त जीअं मुस्तक़बिल में तव्हांजा असांजा बच्चा महफ़ूज़ हुजनि। ऐं अहिड़े पुलिस ऑफिसरनि खे हौसलो ॾींदासूं, हर कदम ते साथ ॾींदासूं जेके इंसानियत जो दर्द रखनि था ऐं पंहिंजे वर्दी जो सही अख़्तियारनि जो इस्तेमालु कनि था। इहो अख़्तियार आहे, फुल फिराए हाफ फिराए जो हूअं त ट्रेंड आहे, पैसा वठी भी पुलिस माण्हू मारे थी, छो न के सुठे काज़ ते तकड़ा कदम खणी पंहिंजे मासूम बच्चनि खे रिलीफ ॾियूं। ऐं इन जे असां ताईद था कयूं 4 आचर ॾियारे
4 बजे सब गॾु थींदासूं कराची प्रेस क्लब ते अली शाह सां इज़हार यकजहती जे लाइ, इन रहज़ननि खे ललकारण जे लाइ ऐं पुलिस सां साथ ॾियण लाइ आचर ते कराची प्रेस क्लब शाम 4 बजे तव्हांजा मुंतज़िर हूंदासूं।